अॼु असां अॻिते वधूं था हिन कार्यक्रम खे फाइनल राउंड जी तरफ़ वठी था वञूं ऐं जेके बि प्रतिभागी आहिनि हिकु दफ़ो वरी ध्यानु ॾियनि त हीअ प्रतियोगिता जेका आयोजित कई वई आहे उहा साईं हिरदाराम साहिब जन जी जनम उत्सव जे महोत्सव जे यादि में उन्हनि जो जेको 21 सेप्टेम्बर ते जन्मोत्सव मल्हायो वियो उन ॾींहं जी यादि में इहो कार्यक्रम आयोजित कयो वियो आहे। त कार्यक्रम जो उद्देश्य भी सिद्ध थियणो खपे। असीं ॿुधासीं अॼु सुठा सुठा गाना भी ॿुधासीं, सुठा सुठा भॼन भी ॿुधासीं, पर ध्यानु एतिरो रहे प्रतिभागियुनि जो कि असांखे भक्ति गीत या भॼन जी ही पेशकश करणी आहे ऐं इहो ही निवेदन आहे असांजे जजिस सां ऐं ऑडियंस में भी जेके 10 जजिस आहिनि उन्हनि सां भी कि इन ॻाल्हि जो ख़ासि ध्यानु ॾियनि। त हाणे असां फाइनल राउंड जी शुरूआत कयूं था जंहिंमें सभिनीनि खां पहिरीं मंच ते असां आमंत्रित कयूं था उन्हनि कैंडिडेट्स खे, उन्हनि प्रतिभागियुनि खे जंहिं सेमीफाइनल में 60% खां वधीक मार्कूं हासिल कयूं आहिनि। कुझु 50% खां भी वधीक हुआ, पर जेके 60% खां वधीक प्रतियोगी हिन कार्यक्रम जे फाइनल राउंड में पहुता आहिनि उन में मां पहिरियों नालो मंच ते आमंत्रित करणु चाहियां थी, उहा आहे कुमारी हर्षा आहूजा। कुमारी हर्षा आहूजा मंच ते अची वञनि। कुमारी हर्षा आहूजा कल सेमीफाइनल राउंड जेको नंदवाणी भवन में थियो हो, हिन कुमारी हर्षा ॾाढो सुठो परफॉर्मेंस ॾिनो ऐं कल हीअ 10 नंबर जी प्रतिभागी हुई। अॼु कुमारी हर्षा तव्हांजे साम्हूं हिकु नई प्रस्तुति सां गॾु पेश कंदी हिकु सुहिणो ॿियो भॼन। सतगुरु जी शरण मिलिया, अज लाटरी मुंहिंजी खुलिया, मूंखे सतगुरु जी शरण मिलिया। सदा गीत गुरु जा मां गाया, तुंहिंजी महर खे कीअं मां भुलाया, सदा गीत गुरु जा मां गाया, अॼु लाटरी मुंहिंजी खुलिया, मूंखे सतगुरु जी शरण मिलिया। कौन खपन
तुंहिंजे नाम जी दौलत मूंखे मिली मां धन्य थियसि ओ तुंहिंजे नाम जी दौलत मूंखे मिली मां धन्य थियसि तुंहिंजे नाम खे कीअं मां विसारियां सदा पंज ई नेम मां निभायां तुंहिंजे नाम खे कीअं मां विसारियां सदा पंज ई नेम निभायां अॼु लाटरी मुंहिंजी खुली आहे मूंखे सतगुर जी शरण मिली आहे अॼु लाटरी मुंहिंजी खुली आहे मूंखे संतन जी शरण मिली आहे वार विंगो थियणो ई नाहे वार विंगो थियणो ई नाहे जेके पंहिंजे गुरनि जी आसीस आहे जेके पंहिंजे संतन जी आसीस आहे दुख कंदो दूर बाबो ॿुध तो ज़रूर दुख कंदो दूर बाबो ॿुध तो ज़रूर कीअं दर साईं जो आहे मशहूर कीअं दर संतन जो आहे मशहूर वार विंगो थियणो ई नाहे वार विंगो थियणो ई नाहे जेके पंहिंजे संतन जी आसीस आहे जेके पंहिंजे बाबल जी आसीस आहे उतर पीरन जो आहे अमीरन जो उतर पीरन जो आहे अमीरन जो सन्मुख माफिया गुनाह जी माफिया सन जन्म काफिया गुनाह जी माफिया वार विंगो थियणो ई नाहे वार विंगो थियणो ई नाहे जेके पंहिंजे गुरनि जी आसीस आहे जेके पंहिंजे संतन जी आसीस आहे वार विंगो थियणो ई नाहे वार विंगो थियणो ई नाहे जेके पंहिंजे गुरनि जी आसीस आहे जेके पंहिंजे बाबल जी आसीस आहे जय झूलेलाल एक मिनट तुझी लॉटरी भी लगी आहे है न असां निवेदन था कयूं श्री अशोक मनवानी साहब अचनि जग में ओ जग में ओ जग में आ साईं दाराम प्यारो जग में आ साईं दाराम प्यारो दिल ने जो तू दुलारो दाराम प्यारो दिल ने जो तू दुलारो दाराम प्यारो दिल ने जो तू दुलारो परिवार आहूजा जी अखड़ियों जो तारो
मुझको लोग बेचारो बेटा राम प्यारो दिल ने जोत दुलारो 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 क्या बात है। उलास बेचो झूलेलाल एक दफ़ो वरी। पार जो संत हिरदाराम साहिब जी जय मदनानी जी होतरी आवाज़ ना हिकु दफ़ो वरी जय मनायो है न। जो हिरदाराम साहिब जी जय असां निवेदन था कयूं आदरणीय श्री शंकर पंजवानी साहब सां एवं आदरणीय श्री हरीश गंगारामानी साहब सां वे अचन एवं हिते स्मृति चिन्ह प्रदान करें। ठीक है प्राची तो के स्मृति चिन्ह मिली हो हिकिड़ी चेक असां वटि आहे 21,000 जी उहा बि खपे तव्हांखे। न अहिड़ी कोई इच्छा न आहे बसि मूंखे भॼन ॻाइणु सुठो लॻंदो आहे त बसि मां पहुची वियमि। ओके जजेस कृपया ध्यान जो वेरी गुड। चवंदा आहिनि न कि जिन्हें साईं देना चाहता है उन्हीं को आजमाता है, जिन्हें मेरा साईं देना चाहता है उन्हीं को आजमाता है, खजाने रहमतों के वे इसी बहाने लुटाता है, जिन्हें वो दौलत देता है उन्हें कुछ भी नहीं देता, जिन्हें वो दौलत नहीं देता उन्हें वो सब कुछ दे देता है, सब कुछ दे देता है। और प्राची जी यही भावना हुई। अचो नेक्स्ट चांदवानी कुमारी वंशिका चांदवानी अच्छा सेमीफाइनल राउंड क्लियर करे अॼु फाइनल राउंड में पहुचण वारी कंटेस्टेंट में हिकु नालो वंशिका जो बि आहे ऐं वंशिका कल्ह 18 नंबर ते हुई जेका अॼु पहुती आहे 12 नंबर ते। क्या बात। त ज़ोरदार ताड़ियूं वंशिका जे लाइ बि। शहर सलीकी खूब सजायो होई दो बाबा हिरदारा गुलड़न जी वरखा वसायो थींदा कम सभिन जा रास हो पीरन जो पीर आहे बाबा हिरदाराम साईं पीरन जो पीर आहे बाबा हिरदाराम साईं मस्त फकीर आहे बाबा हिरदाराम साईं बाबल साईं बाबा हिरदाराम साईं बाबल साईं बाबा हिरदाराम साईं पीरन जो पीर आहे बाबा हिरदाराम साईं पीरन जो पीर आहे
चांदवानी, हाँ ज़ोरदार ताड़ियूं तव्हां सभिनी जूं। असां निवेदन था कयूं असांजे आदरणीय श्री तुलसी नैनवानी साहब सां बि अचनि एवं आदरणीय श्री एडवोकेट आदरणीय श्री जगदीश छावानी साहब सां कि उहे अची करे इन्हनि खे स्मृति चिन्ह प्रदान करेनि। ऐं मां वटि चेक आहे 21,000 रुपए जो। बस हिन ते नालो लिखण जी देर आहे। अच्छा, 2 चेक आहिनि, हिकु 21 ऐं हिकु 11,000 जो। हर्षा पाण ॿई त आहियूं? बिल्कुलु असां आहियूं, बाक़ी ट्रॉफी कंहिंखे खपे Very उहो good. ॿुधाए छॾनि। जेतिरी बि संगत हिते आहे। अचो नेक्स्ट कंटेस्टेंट कुमारी भावना ठाकुरानी, उहा बि मंच ते अचे। कुमारी भावना ठाकुराणी सेमीफाइनल में 14 नंबर ते हुई, जेका अॼु फाइनल लाइ सिलेक्ट थी करे 11 नंबर ते पहुती आहे। त ज़ोरदार ताड़ियूं भावना ठाकुरानी लाइ। अचो, असां सां भावना मंच ते ठाकुरानी मौजूद अची रही आहिनि। है। अवांजा प्रेमी हजार आहिनि, अवांजा प्रेमी हजार आहिनि, अवांजा प्रेमी हजार आहिनि। असांजी शेवा क़बूल बैशत, असांजा आवाजो बानो। अचो लख आया
क्या बात है, हज़ारे आहिनि। वेरी गुड, वेरी गुड। अवांजा प्रेमी हज़ार आहिनि, असांजी शेवा क़बूल पैशल। पाण सभु जेतिरा बि हिते असांजा आदरणीय श्रद्धालुगण संतनि जे श्री चरणनि में संतनि जे जन्मोत्सव जे अवसर ते भजन प्रतियोगिता समर्पण जी अवसर ते वेठल आहियूं। ॾाढो ई प्यारो भजन कुमारी भावना ठाकुरानी है न तव्हांजे साम्हूं प्रस्तुत कयो। इन्हनि खे स्मृति चिन्ह ॾियण लाइ असां निवेदन था कयूं। अध्यक्ष सिंधी समाज कल्याण पंचायत विजयनगर जा दादा श्री इंद्रदास मेघानी हिते मौजूद आहिनि, त निमाणी वेनती आहे त महिरबानी करे मंच ते अची हिन बालिका खे पुरस्कृत कनि। ऐं दादा सुंदर कृष्णानी जन बि हिते मौजूद आहिनि, त तव्हां ॿई अची हिन न्याणी ऐं लॻा प्रतियोगी आहिनि जंहिं कल्ह सेमीफाइनल राउंड क्लियर करे अॼु फाइनल राउंड ताईं पहुता आहिनि। त कुमारी रीना डोलाणी असांजे साम्हूं आहे। कल्ह हीअ 16 नंबर ते हुई सेमीफाइनल में, ऐं ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त अॼु हीअ अॻिते क़दम वधाए अॻिते सीढ़ियूं चढ़ी अॼु फाइनल लाइ 10 नंबर ते पहुची वई आहे। त ज़ोरदार ताड़ियूं वीना डोलाणी लाइ। हर्षा, मूंखे लॻे थो तव्हां केतिरो ई अॻिते वधो था पर ॻाढ़े कलर खे नथा छॾो। हाँ, कल भी लाल ड्रेस पहनी थी, आज भी लाल ड्रेस पहनी है ना। तो ज़ोरदार ताड़ियूं इन्हनि जे लाइ। अचो वीणा डोलानी तव्हांजे साम्हूं। सब मिली कर चो संत शिरोमणि हृदयाराम साहिब की। सुहिणा सच्चा हृदयाराम साईं, यो अर्ज मुंहिंजो तू कबूल कजाए। ढके चादर में पहची साईं, मुंहिंजा ॾोह सभई तू माफ़ कजाए। ओ ढके चादर में पहची साईं, मुंहिंजा ॾोह सभई तू माफ़ कजाए। सच्चा साईं हृदयाराम मूंखे पंहिंजी चादर में ढक जाए। सच्चा साईं हृदयाराम मूंखे पंहिंजी चादर में ढक जाए। चादर में ढक जाए, ओ सुहिणा साईं चरणन में रख जाए। चादर में ढक जाए, ओ सुहिणा साईं चरणन में रख जाए। सच्चा साईं हृदयाराम मूंखे पंहिंजी चादर में ढक जाए। सच्चा साईं हृदयाराम मूंखे पंहिंजी चादर में ढक जाए। तुंहिंजे दर ते मूं आहे झोल छली साईं, कज तूं अवलीअ मां सवली। तुंहिंजे दर ते मूं आहे झोल छली साईं, कज तूं अवलीअ मां सवली। महर कजाए हो महर कजाए, मन ठार मूंखे पंहिंजी चादर में ढक जाए। सच्चा साईं हृदयाराम मूंखे पंहिंजी चादर में ढक जाए। चादर में ढक जाए, ओ सुहिणा साईं चरणन में रख जाए। चादर में
सच्चा साईं हृदय राम मूंखे पंहिंजी चादर में ठक जाए। ॾाढो ई प्यारो शब्द भेण डुलानी तव्हांजे साम्हूं प्रस्तुत कयो। पाण सभिनी जो फ़र्ज़ु आहे कि भेण जे लाइ हिकु दफ़ो ज़ोरदार ताड़ियूं वॼायूं, छो जे सचो कमु पंहिंजो आहे प्रोत्साहन ॾियणु नंढड़े ॿारनि खे, नंढड़ी भेणुनि खे, जेतिरी बि संगत हिते वेठल आहे। पाण सभु धीरे धीरे जीवन में भी पाण सब इहो पंहिंजे हृदय में आत्मसात कयूं कि हम अपने दुखों में मुस्कुराना सीख लें, दूसरे के दुखों में आंसू बहाना सीख लें। हमारी ये ज़िंदगी तब कहलाएगी ज़िंदगी जब हम औरों के जीवन में काम आना सीख लें, काम आना सीख लें। महेश भाऊ हिकु ॻाल्हि थी यादि अचे या कंहिं महान व्यक्तिअ इहो चयो कि हम कितना जिए इसका नहीं है महत्व। वेरी गुड। हम कितना जिए इसका नहीं है महत्व, हम कैसे जिए यही है अमृत तत्व। क्या बात। तो जीअण लाइ सिर्फ़ पढ़ण, लिखण, रोटी खाइण, सुम्हण, उथण यही सब ज़रूरी कान्हे, पर दुनिया में पंहिंजो को अस्तित्व आहे, पहचान आहे, उन जे लाइ कुछ न कुछ बहाना, कोई न कोई मंच, कुछ ॿी ॻाल्हियूं बि ज़रूरी आहिनि। त ही सभु बि हिकु बहानो आहे। श्री नारी लछवाणी जन असां सां मौजूदु आहिनि। सभिनी जी महिरबानी। अचो असांजे विच नेक्स्ट पार्टिसिपेंट सुनील खूबचंदानी कल्ह 5 नंबर ते हुआ सेमीफाइनल राउंड में ऐं अॼु पहुता आहिनि 9 नंबर ते, 9th नंबर फाइनल राउंड में श्री सुनील खूबचंदानी। मुंहिंजी नस नस थी साईं तोखे हरदम याद करे, मुंहिंजी नस नस थी साईं तोखे हरदम याद करे, मुंहिंजी नस नस थी साईं तोखे हरदम याद करे। ॾई अगठ खज़ानो ही छॾे खाली झोल भरे, ॾई अगठ खज़ानो ही छॾे खाली झोल भरे, मुंहिंजी नस नस थी साईं तोखे हरदम याद करे। कुर्बान वञामा साईं तो सा मुर्शद तू मेहरबान आ, कुर्बान वञामा साईं तो सा मुर्शद तू मेहरबान आ, गुण गाया तुंहिंजा गलीअ गलीअ मुंहिंजो पूरण तू भगवान आ। अर्ज अथई साहिब कज पाण खां पल न परे, इहो अर्ज अथई साईं कज पाण खां पल न परे, मुंहिंजी नस नस थी साईं तोखे हरदम याद करे। घड़ीअ तोखे याद करे गुज़रे मुंहिंजी ज़िंदगी, घड़ीअ घड़ीअ तोखे याद करे गुज़रे मुंहिंजी ज़िंदगी, तुंहिंजी याद बणी रहे दाता हरदम मूं लाइ बंदगी, तुंहिंजी याद बणी रहे दाता हरदम मूं लाइ बंदगी, तुंहिंजो अहिड़ो पर उपकार भला
दिल ताकिया विसरे तुझो एड़ो पर उपकार भला दिल ताकिया विसरे मुझी नस नस थी साई तोखे हर दम याद करे। प्रीत रखी तम प्रीतम तो सा शलमा तोड़ निभाया तुझे चरणन जी धूलिय सा मस्तक के चमकाया प्रीत रखी तम प्रीतम तो सा शलमा तोड़ निभाया तुझे मस्तक जी धूलिय सा के चमकाया सुनी लखे आशीर्वाद जिया मन जो माड़ मरे सुनी लखे आशीर्वाद जिया मन जो माड़ मरे मुझी नस नस थी दाता तोखे हर दम याद करे मुझी नस नस थी साई तोखे हर दम याद करे तोखे हर दम याद करे तोखे हर दम याद करे तोखे हर दम याद करे। जोरदार ताली। सुनील खूबचंदानी 9 नंबर जा पार्टिसिपेंट अॼु जा अॻिते असांजी नंढड़ी पार्टिसिपेंट तैयार वेठी आहे कुमारी वंशिका हासाणी कल सेमीफाइनल में ये 6 नंबर ते हुई ऐं अॼु फाइनल राउंड में 8 नंबर ते कुमारी वंशिका हासानी खे प्रोत्साहित करण लाइ हुनखे हिमथाइण लाइ ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कयूं था कुमारी वंशिका हासानी। वंशिका हासानी है ना, वेरी गुड, कम ऑन। सभई प्यार ऐं सत्कार सां चओ संत शिरोमणि हिरदाराम साहिब जी असांजा कारज करण गुरु पाण आयो असांजा भंडारा भरण हिरदाराम आयो असांजा कारज करण गुरु पाण आयो असांजा भंडारा भरण हिरदाराम आयो गुरु पाण आयो गुरु पाण आयो गुरु पाण आयो हिरदाराम आयो हिरदाराम आयो असांजा कारज करण गुरु पाण आयो असांजा भंडारा भरण हिरदाराम आयो।
वेरी गुड भाई वंशिका हसानी हिननि जी प्रेज़ेंटेशन तव्हांखे कीअं लॻी पर महेश भाऊ असांखे ताड़ियूं त ॾाढियूं घटि लॻियूं उन न हिसाब न सां ताड़ियूं खूब आहिनि ऐं हिकिड़े शायर चयो आहे कि ताली वो नहीं बजाते जिन्हें गम होता है ताली वो नहीं बजाते जिन्हें गम होता है ताली वो बजाते हैं जिनके हाथों में दम होता है हाँ? अञा ज़ोरदार ताड़ियूं घणी घणी महिरबानी सभिनीनि जी हाँ ऐं हाणे असां निवेदन कंदासीं आदरणीय भाभी साहब भाभी Very good. अनुराधा लालवानी जन सां अच्छा, त हू आयल महिमाननि खे ख़ासि करे इंदौर मां असांजी समाज सेवी आयल आहिनि मैडम कविता वाधवाणी जन ऐं इहे ॾाढो सुठो सेवा जो कमु करे रहियूं आहिनि ऐं इंदौर में ख़ासि करे जन्माष्टमी या ॿियो कुझु बि अहिड़ा त्योहार जेके हूंदा आहिनि उन्हनि ते मेलनि जो आयोजन ऐं महिलाउनि जे लाइ उत्थान लाइ उन जे लाइ वॾा वॾा कार्यक्रम आयोजित कंदा आहिनि त उन्हनि त वंशिका जी क़िस्मत बि सुठी आहे कि हिकु मोटिवेशन लाइ उनखे प्रोत्साहित करण लाइ एॾी वॾी हस्तीअ जा उनखे दर्शन थिया आहिनि आशीर्वाद ॾींदा घणी Very good, महिरबानी very सभिनी जी महिरबानी ठीक है वंशिका ओके वेरी गुड तव्हां खिलो नथा भला ईअं छो था करो हाँ थोरो खिली वठो हाँ इन्हनि अॼु जे सां दौर में हिकिड़ो जोक मां तव्हांखे ॿुधायां थो हा अॼु जे जोक त दौर शुरू में थियो ई कोन्हे पर खिल सभिनीनि खे पहिरीं अची वई ईअं ई ताड़ियूं पहिरीं हुजनि त केॾो मज़ो अचे अॼु जे दौर में खिलण इलाही मुश्किल आहे गालिब साहब भी चयो आहे कि तुम्हारे होठों पे तबस्सुम की लकीरें तुम्हारे होठों पे तबस्सुम की लकीरें ए हंसने वाले तेरा कलेजा जरूर पत्थर का होगा हाँ? हिकु घर में ॾाढी खिलण जी आवाज़ अचे पई हर्षा तव्हांखे ॿुधायो त हाँ? त पाड़े वारनि को रहियो न वियो कि शादी असांजी बि थी आहे पर हिनी घर मां खिलण जी आवाज़ छो थी अचे सॼो पाड़ो चुप आहे हिकिड़े घर मां खिलण जी आवाज़ अचे पई त पाड़े वारनि को रहियो न वियो 4 महीना थी विया 5 महीना थी विया आख़िर 6 महीने में सॼा पाड़े वारा इकट्ठा थी करे उन घर जे साम्हूं वञी बीठा टॉक लॉक कयो नॉक कयो उन्हनि त अंदरो भेण निकिरी आई पुछण लॻा भेण शादी असां बि कई आहे पर शादी खां पोइ असां खिली नथा सघूं पर तव्हांजे ई घरों में एॾी खिलण जी आवाज़ छो थी अचे तव्हां हेॾो प्यार कंदा हो छा तव्हां में लड़ाई न थींदी आहे तव्हां घोट ऐं ज़ाल में लड़ाई न थींदी अथव चए छा ॿुधायां भेण हेॾी लड़ाई थींदी आहे हेॾी लड़ाई थींदी आहे ऐं जेॾी महिल असां ॿिन्हिनि जी लड़ाई थींदी आहे त मुंहिंजे हथ में जेको वेलण हूंदो आहे उहो रट ले मां हणी ॾींदी आहियांसि लॻी वेंदो आहे त मां खिलंदी आहियां न लॻंदो आहे त उहो खिलंदो आहे ज़ोरदार ताड़ियूं हिन जोक लाइ बि। जेतिरी बि संगत हिते वेठल आहे थोरो खिली वठो हा लॻे थो खिलंदे सम्झ में खिलंदे न आयो आहे। अच्छा ईअं था कयूं जंहिंखे न सम्झ में आयो उहे खिली ॾेखारनि अच्छा कंहिंखे सम्झ में सिर्फ़ु सम्झ तव्हांखे आयो आहे छो जो तव्हांजे घर में हलंदो आहे ईअं ओके वेरी गुड गिव बिग हैंड ज़ोरदार ताड़ियूं अॼु जे दौर में पाण सभु खिली वठूं छो जो विच में हिकिड़ो ब्रेक बि खपंदो आहे काफ़ी भॼन पाण सभु ॿुधी रहिया आहियूं ऐं दौर असांजी भाभी साहिब जेकी समाज सेवी हिते आई उन्हनि जे प्रति बि ज़ोरदार ताड़ियूं भेण रश्मि छाबड़ा भी असां सां गॾु मौजूद हुई उन्हनि जो बिल्कुलु, बि घणो घणी बिल्कुलु। महिरबानी धन्यवाद आभार वेरी गुड अचो नेक्स्ट कंटेस्टेंट लता नागदेव लता नागदेव कुमारी लता नागदेव मंच ते अची वई आहे कल्ह Very हीअ कंटेस्टेंट 11 नंबर ते हुई 11th नंबर पोजीशन हिननि हासिल कई हुई सेमीफाइनल जे लाइ ऐं अॼु फाइनल ताईं पहुचंदे 4 ॾाका वधीक चढ़ी अॼु पहुती आहे 7 नंबर ते त ज़ोरदार ताड़ियूं भेण लता नागदेव जे लाइ प्रेम जे रंग में जोई रचे थो फिर भूत वट पाण अचे थो फिर भूत वट पाण अचे थो प्रेम प्रभु असां
प्रेम मंदिर में आहे निवासी प्रेम मंदिर में आहे निवासी प्रेम मंदिर में आहे निवासी प्रेम सहारी गुण गाए प्यारा प्रेम सहारी गुण गाए प्यारा प्रेम प्रभु संभा प्रेम प्रभु संपाए प्यारा प्रेम प्रभु संपाए प्यारा प्रेम प्रभु संपाए प्यारा क्या बात है। लता नागदेव तव्हांजे साम्हूं असां निवेदन था कयूं आदरणीय श्री कमल आहूजा ऐं आदरणीय श्री श्याम कुमार दुलानी साहब सां के वे अचनि ऐं इन्हनि खे स्मृति चिन्ह प्रदान करेनि। ओके जा प्रबंध अध्यक्ष भी असां सां गॾु मौजूदु आहिनि प्रबंध सभापति अनुराग लालवाणी। संतनि जे दर ते आया आहियूं की न आहियूं मन सां संतनि जे चरणनि में वेठा आहियूं की न आहियूं सभु त हिकिड़ी लाइन मां सभु तव्हांखे ॻाए करे ॿुधायां थो। जति दाता दयावान हुजे ऐं साईं हिरदाराम हुजे जति दाता दयावान हुजे ऐं साईं हिरदाराम हुजे जति दाता दयावान हुजे ऐं साईं हिरदाराम हुजे हलिया हलिया त हलऊं अहिड़े द्वार ते संतन जे सुहिणे दरबार ते जति दाता दयावान हुजे ऐं साईं हिरदाराम हुजे जति दाता भई सभई मिली करे चवायो साईं हिरदाराम हुजे। क्या बात है। सुमिरन प्यार वफा जो वड्डो ही स्थान ओ शेवा सुमिरन प्यार वफा जो वड्डो ही स्थान शेवा सुमिरन ओ मन जूं मुरादियूं पूरी कंदो साईं हिरदाराम ओ जब रहमत जो ही दान हुजे जत रहमत जो ही दान हुजे ऐं शेवा जो पैगाम हुजे जत रहमत जो ही दान हुजे शेवा जो पैगाम हलिया हलिया त हलऊं अहिड़े द्वार ते संतन जे सुहिणे दरबार ते जत दाता जति दाता दयावान हुजे साईं हिरदाराम एक और ओके भाई तव्हांजो हल्की हल्की ताड़ियूं थी वञे। संतन जे दर ते कोई भी झगड़ो न हूंदो आहे कोई भी जात पात जो फेरो न हूंदो आहे त कवि छा थो चए हो इते न झगड़ो जात पात जो आऊं न झगड़ो मजहब जो इते न झगड़ो जात पात आऊं न झगड़ो मजहब जो इते न झगड़ो जात पात जो आऊं न झगड़ो मजहब जो भाई तव्हां सभु मां सां गॾु चवायो हो इते न झगड़ो जात पात जो आऊं न झगड़ो मजहब जो
ओ हिकड़ी प्यास आहे सभिन जी हिकड़ो प्यालो सभिन जो हिकड़ी प्यास जी हिकड़ो प्यालो सभिन जत मोहब्बत जो ही जाम हुजे जत मोहब्बत जो ही जाम हुजे ऐं शेवा जो पैगाम हुजे जत मोहब्बत जो ही जाम हुजे ऐं शेवा जो पैगाम हलिया 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 त हलऊं अहिड़े द्वार ते संतन जे सुहिणे दरबार ते जगदाता जगदाता दयावान हुजे ऐं साईं हिरदा राम हुजे जग हथ मथे करे ताड़ी दी वञ कम ऑन जगदाता दयावान हुजे ऐं साईं हिरदा राम हुजे जगदाता दयावान हुजे ऐं साईं हिरदा राम हुजे जगदाता दयावान हुजे ऐं साईं हलिया हलिया हलऊं अहिड़े द्वार ते संतन जे सुहिणे दरबार ते जग दाता दयावान हुजे ऐं साईं हिरदा राम हुजे जग दाता दयावान हुजे ऐं साईं हिरदा राम हुजे ओके अचो सॉरी ताड़ियों भाऊ समीक्षा मोटलाणी साहिब लाइ स्पेशली राजनाथ गांव मां अॼु जे कार्यक्रम में तव्हां सभिनीनि खे आनंदित करण लाइ हिते मौजूदु आहिनि इन्हनि जा 7 एल्बम भजन जा ही पाण ठाहिया अथऊं पाण कंपोज़ कया अथऊं जेके 7 एल्बम हिननि जा रिकॉर्ड थी पब्लिश थी चुका आहिनि ज़ोरदार ताड़ियूं भाऊ महेश ओके मोटलाणी